अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं पीरकोट खां। जी नाज़रीन, प्रेस क्लब पीरकोट जे चूंड जी आयल उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे खैरपुर प्रियालोस जे सहाफ़िन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि पारां पीरकोट पहुची मुबारकूं ॾिनियूं ऐं गुलनि जा हार पाराया। प्रेस क्लब पीर जो ॻोठ जे साल 2021 लाइ चूंड जी आयल उहिदेदारनि ऐं मेंबरनि लाला मोहम्मद इस्माइल जागीरानी, बिलावल जूणेजो, मोहम्मद यासीन सहतो, सफ़ीला मंगणेजो, गुलाम असगर खासकेली समेत ॿियनि मेंबरनि खे खैरपुर ऐं प्रियालोस जे सहाफ़िन नियाज़ अली सोलंकी, मुश्ताक अहमद सोलंकी, सियासी समाजी अॻुवान फ़कीर अब्दुल करीम नुआणी, खैरपुर जे सीनियर सहाफ़ी नईम अहमद शेख, समाजी अॻुवान कुर्बान अली चन्ना, दानिश मुर्तज़ा कीरियो, बशीर अहमद शेख, मुख्तियार अहमद महर, हामिद अबरो, सैयद शोएब शाह बुखारी, नादर शेख समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि पारां पीरकोट प्रेस क्लब पहुची खेनि मुबारकूं ॾिनियूं ऐं गुलनि जा हार पाराया। रिपोर्ट माजिद अली सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV, पीर जो ॻोठ।